रुको जरा सबर करो। अरे चुप करे वेहो होमवर्क खणी अचो मूंखे ॾेखारियो। साईं होमवर्क इहो होमवर्क वरी छा थींदो आहे? अरे तव्हांखे होमवर्क जी ख़बर कोन्हे? होमवर्क माना घर जो कमु। साईं घर जो कम त अमां थी करे असांखे कहिड़ी ख़बर? तव्हांखे इहा ई ख़बर कोन्हे होमवर्क छा थींदो आहे? इन लछणे अवां पढ़ी ऑफिसर थी। साईं मैं कम इन सर। हाणे वरी ॿियो सपूत आयो आहे, ॾिस पढ़ाई कंदो। हा बा हा हलिया तू बि हलिया। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? वो अलग ही लेवल का बंदा था। चल झूठा। क्या हुई? कोई आपसे प्यार क्यों करेगा? अच्छा ठीक है समझ गया। अरे छोरा ही वरी छा कई? हिनखे खणी मुंहिंजे अॻियां विहारियो अथई। हिकिड़ा अचो देरि सां, ॿियो वरी ही हालत आहे तव्हांजी। कीअं पढ़ंदा पोइ? हाँ साईं ये मूं सही कोने कयो या? नहीं हाण सही आ। अरे छोरा ही वरी केड़ी तमीज़ आ? केॾी महिल हुनखे खणी हिते तो विहारी, केॾी महिल तू तो ही छा आहे भला? साईं तू भी कंहिं ॻाल्हि में खुशी नहीं? हुनखे हिते विहारियमि तॾहिं बि कावड़ थो करी, या आऊं थो वियां तॾहिं बि कावड़ थो करी। पाऊं किथे वियां? जॻह त कोन्हे, मथे भित ते वियां। इहा त ग़लती तव्हांजी आहे न। सवेरे अचो त सवेरे सीट ते वेहो न। इहा ॻाल्हि आहे त ठीकु आहे, तोखे जॻह वठी थो ॾियां। अड़े नंढड़ा तव्हांखे मोकल आहे, सुभाणे अचिजो। हाणे वञी हुते वेह सुकून सां। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। अॼु बि साईं वेठो आहे, तोखे मूं चयो भई जल्दी कर हलो। हाणे हिन मां फासी ईंदासीं। तूं बि तूं ॾिजां हाणे हिनखे। अरे यार हाणे बचा सवाल करे अचे तूं हाणे पूरो बेवकूफ़ करां। अरे छोरा हेॾा मरी वियासीं। साईं त ॾिसी वियो। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अरे छोरा किथे हुआ एतिरो टाइम? छो देरि करे आया आहियो? अरे छोरा बस कहिड़ियूं जी गॾा वारियूं दाहूं कयूं अथई? छा थियो? कहिड़ो पेट्रोल वरी महांगो थियो? छा हिरां फाट पिया पवनि? साईं असुल में न साईं। अरे छोरा ही असुल वसूल वरी छा आहे? वॾो गंद कयो अथव। हली वियो हाणे होॾां। अरे छोकरा कल तव्हांखे जेको मूं बाइक ॾिनो उहो पको करे आया आहियो? पासे आए ॻोठ में भत लॻो पियो अथई। ही छोरा खाई आया अथई, सची न पिया करनि। पाण भलऊं? अञा आहे? हा अञा आहे। हलो पाणी खाई रहा अचूं। अचो